एक भेण वट उन जो भाव घुमण आयो। ज़ाल ऐं संदसि सस बि वठी आयो, पर भेण जे घर में उन वक्त कुछ बिस्किट ऐं हिकु फंटा बोतल जा 2 गिलास बचियल हुआ। न घर में उन वक्त पैसा हुआ, न का पहर हुई जो कुछ घुराए, सो ॾाढी परेशान थी। पर पोइ सोचे हिकु अटकल कयाई। ट्रे में बिस्किट ऐं फंटा जा 2 गिलास ऐं हिकु पाणी जो गिलास खणी आई। बिस्किट खाई वरता त भेण फंटा जा गिलास खणी हिकु भाॼाई ऐं ॿियो उन जी माउ खे ॾिनो। ऐं भाउ ॾे निमाणी नज़रनि सां निहारे चयाईं, अदा तव्हांखे त 7 अप बोतल ॾाढी वणंदी आहे, सो तव्हांजे लाइ उहा आंदी अथमि। भाउ जीअं ई गिलास चपन ते रखियो त सम्झी वियो। चयाईं, चरी तोखे अञा यादि आहे त मूंखे 7 अप वणे थी, सो सुठो कयो जो मूं लाइ तो इहा आंदी। ससु चयो, मूंखे बि 7 अप ॾियो, मैदे लाइ ॾाढी सुठी आहे। हाणे त भेण सख़्तु शर्मिंदगी महसूस करे रही हुई त मुंहिंजी चालाकी त न हली। हाणे हुनखे किथां 7 अप आणे ॾियां। पर भाउ भेण जी मुश्किल सम्झी वियो। भेण खे चयो, अदी तूं वेह कचहरी कर, फ्रिज मां आऊं थो बोतल खणी अचां। थोरी देर खां पोइ कंहिं शइ जे टुटण जो आवाज़ आयो ऐं भाउ अची चयो, अदी मूं फ्रिज मां बोतल कढी ऐं गिलास में पे विधी त गिलास हथनि मां किरी पियो ऐं बोतल हारजी वई। हाणे आऊं ॿाहिरां ॿी बोतल वठी थो अचां। उन ते ससु चयो, न आऊं फंटा ई पी थी छॾियां, ॿी वठण जी का बि ज़रूरत न आहे। भाउ भेण खे शर्मिंदगी खां बचायो ऐं भेण शुक्रगुज़ारी जे नज़रनि सां ॾिसण लॻी। जॾहिं रुख़सत थी वञण लॻा त भाउ पुठियां बीह भेण जे हथनि में कुझु पैसा रखिया ऐं चयाईं, चरी अहिड़ा हालात हुजनि त भाउ खे ॿुधाईंदी त कर, असीं छा लाइ आहियूं, तोखे न संभालींदासीं त अबे अम्मा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। सो चवण जो मक़सदु त सभिनीनि भाइरनि खे खपे त भेण जी ख़बरचार रखंदा कनि, मतां का भेण पंहिंजे घर में ॾुखी हुजे पर पंहिंजा हालात न ॿुधाईंदी हुजे। ईद ऐं ख़ासि मौक़नि ते भेणनि लाइ कुझु न कुझु मोकिलिन ऐं उन्हनि खे पंहिंजे घर घुराइनि। उन्हनि जी सार संभाल लहनि त उन्हनि जा कहिड़ा हालात आहिनि ऐं पंहिंजे हाल सारो उन्हनि जी मदद कनि। जे हीअ वीडियो तव्हां सभिनी दोस्तनि खे पसंदि अचे त तव्हांखे हथ ॿधी इहा ई गुज़ारिश आहे त हिन खे पंहिंजनि दोस्तनि सां ज़रूरु शेयर करे छॾिजो।